नाज़रीन, बरसात जिते ॻड़ी सन भरपासे जे इलाइक़नि खे सख़्तु मुतासिर कयो आहे। उते ॻोठ मुराद अली मरी ऐं धणी बख़्श मरी बि जेके आहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। हिते जेके आहे ही वॾी आबादी रखंदड़ जेके आहे ॻोठ आहिनि ऐं हिते सवें घर जेके कचा तोड़े पका घर हुआ उहे ड्रही पट पइजी विया आहिनि। जंहिं सभु हितां जा जेके बरसाति मुतासिर आहिनि उहे बेयारो मददगार बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे पंहिंजे ॾुखनि ऐं आंजनि बाबति जेकब न्यूज़ सां कहिड़ा वीचार था वञनि। सही धणी बख़्श मरी में असांखे बरसाति घर बर ड्राए पट करे छॾिया। कोई बि हिन टाइम दाणी असांजे पुछण बि न आयो। असां बुखिया हिते पिया आहियूं। तव्हां घर ॾिठा आहिनि पाण सफ़ा तबाह थी विया आहियूं। कुझु बि असां वटि न आहे। ग़रीबनि जो कोई बि हमदर्दी के लाइ न आयो हिन टाइम दाणी। महिरबानी करे असांजो मदद करनि। असां मिसकिन मरियासीं। एमपी जेको ई आहिनि भाउ असांजी महिरबानी करे मदद करनि अल्लाह जे नाले ते। असां मरी वियासीं सफ़ा कुझु कोन आहे। असां मुराद अली मरी ॻोठ जा आहियूं। असांजे घर सॼा टही विया आहिनि। केतिरा ई ॾींहं थिया आहिनि। कोई बि अमलदार असां वटि को बि न आयो न बि असांखे कुझु मिलियो बि सही। बाक़ी MN AP जेको आहे अचनि था फंड पंहिंजनि खे विराए ॾियनि था। डॉक्टर सोराब आहे जा ॿिया कुझु सभु पंहिंजनि खे ॾियनि था। असां वटि कुझु बि न आयो। कोई बि न आहे। असां तमामु ग़रीब सफ़ा बेघर थी विया आहियूं। बाबा गरीब मुर्तोचता हूँ या बुढ़ी थी जा खतियाँ को भी खस में हमदर्द गया नहीं बच्चे लोड़ा ना माना रहूँ हम गी हलना खतो खट्टा लड़ियाँ गी आगाऊँ मार खस दुका शे न दे बर्रा में खतियाँ बर्रा चखा निस्तियाँ को खसे मेहरबानियाँ खत में चखा गरीबानियाँ को पाले को पन्नी को ये मारदा मा गरीब बच्चा ही ढक सही मेहरबानी खने का शे नेस्ती मुरादली गोठा लो बोट रहे तो शदंगा DC साहब वसी मर्दमा दे गए। हर शे वसी मर्दमा दे गए। सोहरा सर की वसी मर्दमा दे गई। कुल टोटल कुल वसियाँ दे गए। हर को टाइटा बैठा दे माए आसमान पद्धरा खती में चुख मुर्तगा माल मुर्तगा रिजक मुर्तगा कुल डिगार शुदगा ज़मीन में राहूँ कुल का शे ने धनी बच को गोठा मुरादली गोठा हर देना ये बेशा मेहरबानी खनी गिंद बरवीत ये का शे नेस्ते कुल सफ़ा तबाही शे रहूँ अल्लाह रामा कत छण बच्चों दाश्तियों छण झोलड़ियाँ चका वधी की कार बार फसले न पोखे न छिए काश न ट्यूबवेल जदों मथो को ट्यूबवेल आफ में न दरको तक ज़मींदार फारिक भी तो फदा से सदगा कोई न माल मेरे बेरी माँ बेखा तो बेचिया मेरे का शे नेस्ती मेहरबानी खानी मेहरबानी बे चक्कर जनवरी गिंद बरे शे मेहरबानी शे मदाएं टाइटे मिली छिए मिली रोजगार मिली पोरियाए मिली। मुराद अली मरी ऐं धणी बख़्श मरी में बरसातनि वॾो तबाही करे छॾियो आहे ऐं जीअं त ग़रीब बेघर थी विया आहिनि। माल मरी विया आहिनि। माण्हू तड़पनि था पिया। अॼु ताईं मुख़्तियार कार ठुल जो जेको आहे त अॼु ताईं कंहिं बि ग़रीब आवाम वटि पहुतो न आहे ऐं पंहिंजे शहर में ऑफिस में मसरूफ़ आहे ऐं पंहिंजे कारकुननि खे ॾिए थो। हिननि ग़रीबनि वटि न पनी आहे न कागज़ आहे न का शइ बि आहे। खटा लुड़ी विया आहिनि। माल लुड़ी विया अथनि ऐं जेको खाइण पीअण जे लाइ बि कुझु कोन्हनि ऐं ज़मींदार बि जेको आहे त पंहिंजे हर को पंहिंजे बंगलनि में सुता पिया आहिनि ऐं MP जेको आहे त डॉक्टर सोराब ख़ान सरकी आहे ऐं उहो बि पंहिंजो जेको आहे त बंगलनि में सुतो पियो आहे। हिन ग़रीब आवाम जी कंहिंखे बि अहसासु न आहे। अॼु ताईं 7-8 ॾींहं हा बरसाति खे अॼु ताईं कोई बि अमलदार हुकूमत जो हिते कोई कोन पहुतो आहे। हिते ग़रीब आवाम तड़पनि था पिया ऐं जेको आहे त खाइण जे लाइ कुझु कोन अथनि। पनी वग़ैरह कुझु कोन अथनि। जायूं किरी पिया आहिनि। माल जेको मरी विया आहिनि उन्हनि जे लाइ कुझु बि कोन्हे। जेको आहे त असां इन आला हुकूमत खे इहो अपील था कयूं त हिननि ग़रीबनि खे रिलीफ ॾियो ऐं रिलीफ जेको आहे त जेको बि सामान मथां अचे थो हुकूमत सिंध मां हिननि ग़रीबनि सां तावन कयो ऐं ॻोठ मुराद अली मरी ऐं धणी बख़्श मरी सवें घर जेके आहिनि बेघर थी विया आहिनि माण्हू ऐं सवें जरे बि जेके फसल पोख हली विया आहिनि लुड़ी विया आहिनि ऐं जेको छाकाणि जो पाणी बि जेको आहे त मथां चोट चढ़ी बीठो आहे। इन्हनि खे असां अपील था कयूं आला अमलदारनि खे ऐं डॉक्टर सोहराब सरकी खे MP खे त जेको आहे त मुख़्तियार कार ठुल जो जेको आहे त हिन ग़रीबनि सां हमदर्दी करे ऐं हिननि सां तावन करे जेको बि हिन ग़रीबनि जो हक़ अचे थो इन्हनि खे बावजूद मिलियो वञे। जी नाज़रीन, ॻोठ मुराद अली ऐं ॻोठ धणी बख़्श मरी जे मुतासिर बरसाति मुतासिर ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसाति जेको आहे त काफ़ी ॾींहंनि खां हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु त रुकिजी वियो आहे पर हिन वक़्त ताईं सरकारी को बि अमलदार हिननि वटि न आहे पहुतो। न ई जेके आहे त चूंडियल नुमाइंदनि को हिननि खां हाल अहवालु वरितो आहे ऐं न ई जेके आहे त हिननि खे टेंट मिलियो आहे न राशन मिलियो आहे। हिते सवें घर जेके आहे त पट पयल आहिनि। ढगा ढोर ऐं जानवर जेके आहे त मरी विया आहिनि ऐं फसल जेके आहे ॿुॾी विया आहिनि पर तंहिं बावजूदि जेको आहे त हिननि इलाइक़नि में मुख़्तियार कार ठुल या DC जेकब आहे जो को नुमाइंदो न आहे पहुतो।
हिननि इहो बि इल्ज़ाम हयो आहे त मुख़्तियारकार ठुल जेको आहे त ठुल शहर में जेके आहे त पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे नवाज़े रहियो आहे ऐं हिननि जे ॻोठ जे तरफ़ या हिननि इलाइक़नि जे तरफ़ को बि तवजो नाहे ॾिनो। हिननि वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ॻोठ मुराद अली मरी ऐं ॻोठ धणी बख़्श मरी जे मुतासिर ॻोठाणनि जी वाहुर कई वञे त जीअं उन्हनि जी बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी कोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।